नाज़रीन, ओस्मान शाह होड़ी में वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ा पेट्रोल के अघनि में वाध करण वारे फ़ैसिले की सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। ॾिसूं था सनाउल्ला थेबो जी रिपोर्ट। जी नाज़रीन, इन वक्त असां मौजूद उस्मान शाह होड़ी शहर में वफ़ाक़ी हुकूमत पारां जो कोई पेट्रोल अघनि में अचानक इज़ाफ़ो करण सां अवाम जी चेल चिॿी करे छॾी आहे। अचो हिते अवाम खां पुछूं त उनजो वधीक छा चवणु आहे। हुकूमत इन्हनि खे सोचणु खपे त ग़रीब जेको अवाम आहे केॾांहुं वेंदी। विच में लॉकडाउन में पूरो शहर बंदि, ग़रीब अवाम रुली वई, न उन्हनि खे कोई इमदादी सामान मिलियो। अगरि मिलियो हूंदो त बि उन्हनि खे जेको उन्हनि जा स्पेशल हूंदा उन्हनि खे मिलियो हूंदो। पर हाणे पेट्रोल जी क़ीमत कल्ह जेको उन्हनि जो रेट सफ़ा किरियल हो, ओड़े हिसाब सां अॼु असां सोचे आयासीं त उहो ई रेट हूंदो। पर हींअर अची ॾिसूं पिया तक़रीबन 102 रुपया लीटर हले पियो। हाणे ईअं इहा सूरत हाल रही त पोइ ग़रीब अवाम केॾांहुं वेंदो। कल माना अॼु रेट चढ़ी वियो हलियो, कल घटि हो अॼु मथे थी वियो हलियो। तबाह कंदी पाकिस्तान ॿियो हाणे छा कंदी। ॾिसूं पिया जॾहिं पेट्रोल सस्तो थियो त 8 ॾह ॾींहं 15 ॾींहं असांखे पेट्रोल जे लाइ बाक़ाइदा दॿा खणी दर दर रुलणो पियो पेट्रोलनि ते, ऐं पेट्रोल न मिलियो, असांखे ज़लील कयो वियो। वरी अॼु राति पेट्रोल जेको आहे 25 रुपया चढ़ी वियो आहे, ऐं हींअर पेट्रोल वारनि पेट्रोल न बंदि कयो आहे, पेट्रोल चालू आहे। ऐं हिकिड़ो लॉकडाउन जे करे असीं अॻे परेशान। वरी हीअ जेको हुकूमत असांजे मथां वरी नओं बम किरायो आहे, असां सां नाइजाइज़ी कई आहे। ऐं हुकूमत खे अपील आहे महिरबानी करे पेट्रोलनि जा अघु पंहिंजा सही कनि, असांखे ग़रीबनि खे पंहिंजो गुज़र करणु ॾियनि, असांखे मजबूर न कनि। महिरबानी करे हीउ जेको पेट्रोल जो सिलसिलो आहे वरी वापसी कनि। ऐं जेको आहे हुकूमत माविया जे अॻियां पंहिंजा जेके गोॾा खोड़े छॾिया आहिनि, महिरबानी करे हुकूमत खे अपील आहे पंहिंजी कार्रवाई सवली कनि। ऐं अटो या खंडु का बि शइ सस्ती न कई, पेट्रोल सस्तो कयो, वरी अॼु उन खे बि चाढ़े हुकूमत अवाम जे मथियां नओं बम किराए अवाम खे बाहि ॾेई छॾी आहे। अवाम वेचारी छा करे, पंहिंजा घर साड़े छा करे। लॉकडाउन लगी भी है, ॿियो महंगाई लगी भी है। टियों जो पेट्रोल यकदम इन्हनि 25 रुपया चाढ़े छॾियो आहे। पहिरीं ऐलान कंदा हुआ त जेको आहे तेल इलाही थो, हाणे हिननि अचानक ई तेल जो चाढ़े छॾियो आहे। असीं टैक्सी वारा जेको आहे माण्हू किराए ते अचनि ई कोन, हिकिड़ा माण्हू अचनि था किराए जो बि ॻाल्हायूं था, हुननि जो रेट उहो ई आहे। हाणे असीं केॾांहुं वञूं। गवर्नमेंट या माफ़िया अॻियां गोॾा खोड़े या इस्तीफ़ा ॾे। हिकिड़ो लॉकडाउन लॻी पई, असीं परेशान लॻा पिया आहियूं, केॾांहुं वेंदासीं। ॿई पासा परेशान लॻी पई आहे। बसि इहो ई माण्हू ख़ुदिकुशियूं कंदा ऐं जेको ॿाहिरि रोड ते निकिरी वेंदा फुरूं मारियूं कंदा, ॿियो को हले ई कोन्हे हाणे।